अल्लाह तबारक व तआला हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के पैदा कयो ऐं हजरत आदम जी पुठीअ मां ज़ुर्रियात आदम जेके इंसान पैदा थियणा हा हजरत आदम जी पुठी मां उन्हनि खे अल्लाह ॿाहिरि आंदो। आलम अरवाह में थियो या आलम दुनिया जे नौमान नाले जगह उते थियो। आलम अरवाह में तो उहे रूह आहे, आलम दुनिया में उन्हनि खे हिकु मखसूस इंसान जो जेको जिस्म आहे उन्हीं सां उहे ॿाहिरि आया। उन्हनि खे जिस्म तो हुयो पर तमामु नंढड़ो, जीअं सनड़े मां सनड़ियूं किवलियूं थियनि न उन खां बि अञा नंढड़ो समझो, पर उन जा आज़ा सालिम हा। चेहरो हुयो, अखियूं हुयूं, कन हुया, हथ पेर जिस्म सॼो हुयो पर तमामु बारीक। हज़रत आदम ॾिठो, अल्लाह खां पुछई मुंहिंजा रब ही केर आहिनि? अल्लाह फरमायो आदम ही तुंहिंजी औलाद आहे जेका तोखां पैदा थींदी क़यामत ताईं, ही उहा तुंहिंजी औलाद आहे। उहे जेके ॿाहिरि आया पुठी मां उन मां हिकिड़ा उहे हा जिन जा चेहरा चमकनि पिया, रोशन चेहरा हा, सोहणा चेहरा हा। ऐं हिकिड़ा उहे हा जेके कारा चेहरा, कबीह ऐं इंतिहाई खराब शक्ल वारा। अल्लाह जने फरमाया आदम ही तुंहिंजी औलाद आहे। तो पहिरीं नज़र त मथाशिरी ही हिकु हज़रत आदम विधी ऐं ॾिठई। हाणे जन अल्लाह ॿुधायो त तुंहिंजी औलाद आहे, हाणे पंहिंजाइप जी नज़र सां वरी ॿीहर ॾिठई। अर्ज़ करण लॻो मुंहिंजा रब इन सभिनी खे खणी बराबरि करे आया, सभु सोना थियनि हा। मुंहिंजी औलाद मां हिकिड़ा सभई कारा बदशकल आहिनि, हिकिड़ा सोना ख़ूबसूरत आहिनि। हदीस में लफ्ज़ आया कि अल्लाह ताला हज़रत आदम खे जवाब ॾिनो ऐं उहे लफ्ज़ अजीब आहिनि जे उन हिकिड़े ही जुमिले जी तशरीह कजे त केतिरा घंटा खपनि। अल्लाह जवाब ॾिनोसि इन्नी अहबब्तु अन उरफा, जामे लफ्ज़ इन्नी अहबब्तु अन उरफा। आदम मां तुंहिंजी औलाद खे हिकु जहिड़ो न बणायमि, हिकिड़नि खे सुहिणो, हिकिड़नि जा चेहरा सफ़ेद चमकदार, हिकिड़नि जा चेहरा कोझा ऐं कारा। मां अल्लाह कंहिं बि तरीक़े सां बराबरि न रखियो मान, हिन करे इन्नी अहबब्तु अन उरफा, मां अल्लाह हिन करे बराबरि न रखियो मान ताकि मां अल्लाह जी सुञाण थी। मां अल्लाह जी सुञाण थी कीअं बा? सोहणे खे पंहिंजे हुस्न जो शुक्र तॾहिं थींदो, अल्लाह जी सुञाण तॾहिं थींदी जॾहिं उन्ही कबीह ऐं कोझे ते नज़र पई। ओ उन्ही नज़र वारे खे पंहिंजी नज़र जो एहसास तॾहिं थींदो जॾहिं नाबीनी ते नज़र पई। पंहिंजनि जंगनि जो एहसास उन्ही खे थींदो जॾहिं जंगनि खां माज़ूर नज़र आयो। पंहिंजी सिहत ऐं तंदुरुस्ती जो एहसास तॾहिं थींदसि जॾहिं बिस्तर ते पयल बीमार नज़र ईंदो। आदम मां अल्लाह जी हिकमत इन्नी अहबब्तु अन उरफा, मां माल में, फ़कीरी में, हुस्न में, जमाल में, सेहत में, बीमारी में मां अल्लाह तुंहिंजी औलाद खे बराबरि हिन करे न रखियुमि ताकि उहे मां अल्लाह जी सुञाण कनि। इन्नी अहबब्तु अन उरफा। इतां ॻाल्हि छा समझ में आई? हिन वक़्त में ॾिस त सभु ॼण तव्हां सां अल्लाह जी शिकायत पिया कयूं, सभु अल्लाह ते नाराज़ छा वेठा आहियूं। ही थो चए हुन खे मालदार बणाई,
माखे गरीब बनाई उनके वड़ा उहदा ॾिनई मां पोइते पइजी वयुमि उनके हुकूमत मिली दाद मिलिया उनजा सब सलामी पर मां पोइते पइजी वयुमि हसद में बुग़्ज़ में जल्दी पची रहो ये अल्लाह जी शिकायत ही शिकायत आ ओ मुसलमान अल्लाह ते ही फरमायो कि मां अल्लाह बराबर न रखियो मान इन करे त मां अल्लाह जी सुञाण कन मां अल्लाह जो शुक्र कन ओ इहो गरीब इहो मिस्कीन जने माज़ूर नाबीनी ते नजर पवंदस जने जंगन मां माज़ूर ते नजर पवंदस उन्हीं वक्त में शुक्र में सजदे में पवंदो मुंहिंजा रब मूंखे गरीब त बनायई मिस्कीन त बनाई पर मुंहिंजा रब मूंखे माज़ूर न बनायई कंहिंजो मुहताज न बनायई ओ मुंहिंजा आदम मां तुंहिंजी औलाद खे बराबर न रखियमि हिन करे त मां अल्लाह जी सुञाण थी तंहिं करे हिन दुनिया जे ऐं दुनिया जी इन ज़िंदगी जे इन हालात में तो असांखे शिकायत न आहे करणी अल्लाह जी बल्कि मुझे इमामुल अंबिया फरमायो ओ अबू हुरैरा जी मुझा साईं अबू हुरैरा दुनिया जे जिंदगी जे हालात में बीमारिया सेहता मालदारिया गुर्बता दुनिया जी जिंदगी जे अंदर अबू हुरैरा मां वसियत कयां तो वर्ज़ बिमा कसम अल्लाहु लका वर्ज़ बिमा कसम अल्लाहु लका तकुन अगनन नासे अबू हुरैरा मां नबी वसियत कयां दुनिया जी जिंदगी जे अंदर जे हाल में अल्लाह तोखे रखे उन्हीं हाल में पंहिंजे रब खां राज़ी रहंदो कर शिकायत ना है तरे तो मुझे साईं नुस्खोफ दिनू तरे तो मुझे इमामुल अंबिया तो असा के सुकून जे लाए तो असा के चैन जे लाए तो असा के आराम जे लाए मुझे इमामुल अंबिया नुस्खो दिनो पान फरमो उन्जुरू इला मन हो असफल मिनका ओ मुझा उम्मती मां नबी नुस्खो तो जाए जने दुनिया जे अंदर जिंदगी गुजारे त सदाई उनन ते नजर विझ जाए जेके तोखा हेठे हिन जेके तोखा नीच में हिन जेके तोखा पोइते पयल हिन उनन जे तरफ नजर कजाए ओ उनन बीमारन के दिसी करे पाजी तंदुरुस्ती जो शुक्र कजाए माजूरन के दिसी करे शुक्र कजाए तने त मुझे इमामुल अंबिया एक मर्तबो फरमायो ओ आशा जी मुझा साईं आशा मां नबी हुक्म तो कया ओ आशा मां नबी हुक्म तो कया इया के वो मुजालसतल अगनियाए इया के वो मुजालसतल अगनियाए आशा उहे औरतों जेके मालदार औरतों हिन शाहूकार औरतों हिन आशा उन्हनि सां गॾु न वेहिजाए जेके गरीब ऐं मिस्कीन हुजनि उन्हनि सां गॾु वेहिजाए ख़ुश भी रहंदे अल्लाह जो शुक्र भी कंदे तो असां वरी छा चाहींदा आहियूं तो मुझी यारी भी जे वडे मानू सा हुजे मालदार सा हुजे उथा घुमा फिरा उन्हनि सां गॾु त पोइ चैन न ईंदोस सुकून न ईंदोस यार भला ॾिस त सही बना हिन वटि ॾिस त केतिरा माल अथसि भला असां त ॾिठा ई कोन्हे भला गाड़ी में ॾिस त केॾो मज़ो अथसि असां त भला साइकिल हलाए हले मरी विया ओ आशा ख़्याल कजाई जो नबी त सुकून चैन जा सब रस्ता ॿुधाया तो असां अमल ते कयूं न इया के वो मुजालसतल अगनिया ख्याल कजाए बच जाए तहजीर बच जाए वो मुजालसतल अगनियाए ओ उहे शाहूकार मालदार आशा उन्हनि औरतन सां गॾु वेहण उन्हनि खे इख्तियार न कजाए आशा मां ॿियो नबी हुकुम थो कयां वला तस्तखलिकी सोबन हत्ता तुरकी ओ आशा जने तुंहिंजा कपड़ा पुराना थियनि जेतरे ती कपड़ा पुराना न थियन जेतरे ती कपड़ा फाटी न पवन जेतरे ती कपड़न खे चतन जी जरूरत न पवे एतरे ती उनन कपड़न के फिटी न कजाए मां नबी तो की वसियत कया तो कि उनन कपड़न के भी अल्लाह जी नेमत समझ जाए और उनन ने ख्याल कजाए कि जेके पांजे जिस्म के ढकण जे लाए पांजे जिस्म के लिकायण जे लाए उनन कपड़न जे लाए भी परेशान होंदा आशा मां नबी जी वसियत थी अदर आयशा सिद्दीका के मुझे साईं फरमायो वरी बे मौके ते यबना अब्बास ओ अब्दुल्ला बिन अब्बास जी मुझा साईं
अब्दुल्ला बिन अब्बास मां तोखे भी वसियत करे रहियो आहीं। ओ अब्दुल्ला बिन अब्बास तोखे भी वसियतूं करे रहियो आहीं। हिक त ला तुजालिस इल्ला मुमिना, ला तुजालिस इल्ला मुमिना, वला याकुल तामक इल्ला तकी, औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ इब्ने अब्बास मां नबी चाहे तो जने तुझो उथण घुमण थे, तुझी हम नशीनी थे, तुझो वेहण थे, तुझो ताल्लुक थे त मोमिन सां थे, नेक माने सां थे। मां नबी जी एक इहा वसियत याद कजाए, वला याकुल तामक इल्ला तकी। ओ इब्ने अब्बास तुझी मेहनत, तुझी मजदूरी, तुझी कमाई मां, तुझी रोजी मां नेक मानन के खराए जाए, उन्हनि ज़ालिमनि शराबनि ज़ानिन ते खर्च न कजाए। खर्च करणो हुजे त ला याकुल तामक इल्ला तकी, ओ उहे जेके परहेज़गार नेक माना आहिनि उन्हनि ते खर्च कजाए। मां नबी तोखे हुकुम थो कयां। अब ये नबी असांखे नुस्खा छो ॿुधाया? तो असांखे सुकून मिले, तो असांखे आराम मिले। ये नुस्खा असांखे पैगंबर इन करे ॿुधाया। तॾहिं त मुंहिंजा हुज़ूर ग़रीबन मिस्किनन साहबा सां वधीक वेहण के तरजीह ॾींदा। इहा उम्मत खे तालीम ॾियण जे लाइ। तॾहिं त हिकिड़ी दुआ थी अचे हदीस मुबारक में कि मुंहिंजा साईं दुआ घुरदा हिकिड़ी, मुंहिंजी दुआ जा लफ़्ज़ अचनि। मुंहिंजा साईं हज़रत मआज़ फरमाए रहिया आहिनि, मुंहिंजा इमामुल अंबिया ही दुआ जा लफ़्ज़ फरमाईंदा, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका हुब्बका व हुब्ब मन युहिब्बुका व हुब्ब अमलिन युबल्लिगुनी इला हुब्बिका। आए मुंहिंजा रब, मां इमामुल अंबिया दुआ घुरी रहियो आहियां, ऐ मुंहिंजा रब मूंखे पंहिंजी मोहब्बत नसीब फरमा, व हुब्ब मन युहिब्बुका, ऐं मूंखे उन्हनि माण्हुनि जी मोहब्बत नसीब फरमा, उन्हनि माण्हुनि जी मोहब्बत जेके मुंहिंजा रब तोसां मोहब्बत करे रहिया आहिनि। हुज़ूर उन्हनि माण्हुनि सां मोहब्बत जी दुआ घुरी रहिया आहिनि। तो असांखे नेक साले बाना उहे तो असांखे वणनि नथा, पैगंबर उन्हनि जे लाइ दुआ फरमाए रहिया आहिनि, वहुब्ब मन युहिब्बुका वहुब्ब अमलिन युबल्लिगुनी इला हुब्बिका। आए मुंहिंजा रब, मां इमामुल अंबिया खे उहे आमाल नसीब कजाए, उहे अमल नसीब कजाए जेके मुंहिंजा रब तुंहिंजी मोहब्बत उन्हनि आमाल सां मिली वञे। उहे अमल नसीब कजाए जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत मिले। बस मां आखिरी इन हदीस जी के पूरो करे मां दुआ थो करा। हज़रत आदम के अल्लाह जन इहो जवाब ॾिनो, आदम मां बराबर न कयो मान, हिन करे त मां अल्लाह जी मार्फत थी सुञाण थी मखलूक खे सभिनी खे हिकु जहिड़ो बणाए, मां अल्लाह जी मार्फत न थींदा, मां अल्लाह जे सिफ़ात जा मज़ाहिर ई न ॾिसंदा त मां अल्लाह जी मार्फत की थींदी। पर आदम हाणे तुंहिंजी औलाद खे मां अल्लाह हाणे ॿ नेमतूं ॾियां थो, जेका तुंहिंजी ज़ुरियात जेका ॿार सना 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 जी नज़र त अचे न, हाणे मां अल्लाह खे ॿ नेमतूं ॾियां थो, जेकॾहिं कंहिंखे इहे ॿ नेमतूं महफ़ूज़ रखियईं उहो दुनिया ऐं आख़िरत में कामयाब। हिकिड़ी त मां तुंहिंजी औलाद खे इहा थो ॾियां, मां अल्लाह इन्हनि जे अंदरि हाणे पंहिंजी मोहब्बत थो आणियां, पंहिंजी मोहब्बत थो आणियां। पर कीअं, कहिड़े तरीक़े सां? मां अल्लाह पंहिंजा हिजाब पर्दा हटाए, मां अल्लाह पंहिंजो दीदार थो करायां। अब ये दुनिया जे अंदर थोड़ो छड़ो को माण्हू सोनो तो नज़र अची वञे, कंहिंखे त वात पटिजी था वञनि। हज़रत यूसुफ जो उहे जेके औरतूं हुयूं, हज़रत यूसुफ जो हुस्न खे ॾिसी करे पंहिंजे हथनि ते पाण छुरियूं हलाइनि, ख़बर बि न पई पवंदा, हथ असांजा कटिजंदा। हज़रत यूसुफ जो हुस्न खे ॾिसी सहाबा किराम मुझे महबूब मुस्तफ़ा जे हुस्न ऐं मुझे महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत में उन्हनि त पंहिंजी जान सॼी कटाए छॾी। हाणे त अंदाज़ कयो, हिते दीदार मुस्तफ़ा हुननि खे नसीब थियो, हुननि खे दीदार यूसुफ नसीब थियो, पर जिन खे दीदार अल्लाह नसीब थियो त मौत केतिरी आई हूंदी। हदीस में लफ्ज़ आया वकल्लम अयाना, वकल्लम अयाना, अल्लाह हिजाब हटाए, अल्लाह पर्दा हटाए,
बिल मुशाफातन सामो पंहिंजो दीदार कराए। अल्लाह उन्हें आदम जे औलाद सां गलायो, पंहिंजो दीदार आणे, पंहिंजी तजल्ली आणे, पंहिंजी मोहब्बत उन्हनि जे दिलनि में आणे। ओ आदम मां पहिरीं मेहरबानी इहा कई मान के मां पंहिंजी मोहब्बत इन्हनि जे दिलनि में आंदी मान। ओ आदम जॾहिं ही दुनिया जे अंदर आया, जेकॾहिं मुंहिंजी मोहब्बत ऐं उन वक़्त में मुंहिंजे पैगंबर जी मोहब्बत जेकॾहिं उन्हनि जे दिलनि में उन जी हिफ़ाज़त कयूं, पंहिंजे दिलनि में रखियूं त दुनिया में भी कामयाब, आख़िरत में कामयाब। पर जे मां अल्लाह जी मोहब्बत भुलाए छॾियो, मुझे उन्हीं नबी जी मोहब्बत के भुलाए छॾियो, दिलनि जी मोहब्बत जे अंदर पंहिंजे मौला पंहिंजे माल जी मोहब्बत आंदऊं, औलाद जी मोहब्बत आंदऊं, दुनिया जी इज्जत जी मोहब्बत आंदऊं, दुनिया जे उहदन हुकूमतन कुर्सन जी मोहब्बत के आंदऊं। मां अल्लाह जेका मोहब्बत ॾिनी ही मान मुआशरे में आया, माहौल मां मुतअसिर थिया, उन मुआशरे के ॾिसी करे मां अल्लाह जी मोहब्बत विसारे छॾियऊं त खसिरत दुनिया वल आखिरा, ये दुनिया में भी बर्बाद, आखिरत में भी बर्बाद। पेरी मां अल्लाह या थो ध्यान पांजी मोहब्बत आने जी हिफाजत जन कई तो कामयाब थी विया, मोहब्बत रखियो। ऐं बी मां इन के पांजी नेमत थो ध्यान इल्म, बियो छा थो ध्यान, इल्म थो ध्यान। अल्लाह सवाल कयो इल्म केड़े अंदाज सां नहीं। अल्लाह फरमायो अलस्तु बि रब्बिकुम, अलस्तु बि रब्बिकुम। इल्म जे ॾियण जो अंदाज सवाल वारो। ओ आदम जी औलाद अलस्तु बि रब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? ओ त इल्म खां खाली हा, जवाब छा ॾिन? मार्फत का खाली हा, जवाब छा ॾिन? पर मुझा मुसलमानो भाइरो, ओ मुझा दोस्तो, उन्हीं जेके ज़ुर्रियत आदम हा, जेके उन्हीं वक्त में मौजूद हा, जिनका अल्लाह सवाल करे रहे हो, ओ उन इंसानन जे अंदर चमूजा इमामुल अंबिया, मुअल्लिम इंसानियत, मुहसिन इंसानियत, मुझा इमामुल अंबिया भी उते मौजूद हा। सब हुआ जिन्हें अल्लाह सवाल अलस्तु बि रब्बिकुम, तो सब एक बार ॾिसन जवाब छा ॾियो? ओ उन्हीं ज़ुर्रियात आदम मां पहिरियां पहिरियां जवाब मुझे इमामुल अंबिया ॾिनो। मुझे इमामुल अंबिया फरमायो हाँ असांजा रब, वाकई तो असांजो रब आ, वाकई तो असांजो रब आ। जीअं इमामुल अंबिया जवाब ॾिनो, अल्लाह जो क़ुरान फरमायो कालू बला शहीदना, कालू बला शहीदना। सब जा सब चवण लगा, सब जा सब चवण लगा हाँ असांजा रब। जिए ही गाल करे रहे हो, जिए ही मुअल्लिम इंसान और पूरी इंसानियत जो पहिरियों उस्ताद जिए ही गाल करे रहे हो, असां भी सब इहा ही गवाही दे रहा हूं, वाकई तो असांजो रब आ। आदम हाणे इहो इल्म ॾिनो मान, पंहिंजी रुबूबियत वारो इल्म भी ॾिनो मान, पंहिंजी मोहब्बत भी उहा भी ॾिनी मान। हाणे जॾहिं दुनिया जे अंदर आया, मुझे इमामुल अंबिया फरमायो तो इहो इंसान, इहो बच्चो जॾहिं ॼमदो पियो आहे, कुल्लु मौलूदी यूलदु अला फित्रतिल इस्लामी फअबवाहु युहव्विदानिही औ युनस्सिरानिही औ युमज्जिसानिही औ कमा काल। मुझे इमामुल अंबिया फरमायो जॾहिं इहो इंसान ॼमियो, ॼमण सां उन जे अंदर अल्लाह जो भी इश्क मौजूद हो, ओ जो को इल्म ॾिनो होसि उहो भी मौजूद होसि। इहा ही फितरत इस्लाम। और जेको अल्लाह पंहिंजो मोहब्बत विधी हुअसि उहा भी मौजूद हुअसि, जेको इल्म ॾिनो हुअसि इहो भी मौजूद हुयसि। पर जॾहिं माहौल खे ॾिठई, मुआशरे खे ॾिठई, एॾा नज़र फिराई, पहिरियां पहिरियां पंहिंजे अबे अम्मा ॾे नज़र विधई, पंहिंजे अबे अम्मा जे माहौल खे ॾिसई, उन खां बाद में पंहिंजे शहर जे माहौल खे ॾिठई, दुनिया जे मुआशरे खे ॾिठई, पंहिंजे अबे अम्मा खे ॾिठई। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो
फ़अबवाहु युहव्विदानिही औ युनस्सिरानिही औ युमज्जिसानिही। ओ इन्हीं अब्बे अम्मा जे माहौल ओ इन्हीं दुनिया जे माहौल में फांसी पियो, अब्बे अम्मा जे माहौल गलत में फांसी पियो। इन्हीं का अल्लाह जी मोहब्बत हली वई, अल्लाह जे तरफा मिलल इल्म हलियो वयस। इन्हीं में यहूदियत अची वई, कुफ्र अची वियो, शिरक अची वियो। हिफाजत न करे सघियो। जेका मोहब्बत मिलल सन उन्हनि जी हिफाजत करे सघियो, जेको इल्म मिलल सन उन इल्म जी हिफाजत करे सघियो। मालूम थियो त कामयाबी ने ॿिनि शयुनि में आहे। हिकु मां आख़िरी लफ़्ज़ चवां उन लफ़्ज़ ने गौर कर। कहिड़ो? एॾा इल्म भी हुजे, एॾा अल्लाह नबी जी मोहब्बत भी हुजे, इहो कामयाब। पर जे छड़ो इल्म आयस मोहब्बत न आहे, तव्हां चवंदासीं मोहब्बत की थींदी आहे, उहा की थींदा? उन जी हिकिड़ी शइ सम्झो, मोहब्बत जो दलील, मोहब्बत जी कसवटी, मोहब्बत जो दलील के फरमायो इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु युतीउ। ओ जंहिंजी अल्लाह सां मोहब्बत, नबी सां मोहब्बत, जो गुनाह न कंदो, अल्लाह खे नाराज़ न कंदो, महबूब मुस्तफ़ा खे नाराज़ न कंदो। ओ जंहिंजे अंदर गुनाह आयो, जंहिंजे अंदर बेनमाज़ी बणियो, बेरोज़ेदार बणियो, हाँ हेॾा कूड़ ऐं ठगी कई, हेॾा गुनाह कई, हेॾा ज़िना कई, हेॾा जुआ हराम खाधई, हेॾा गुनाह जा कम कयई, जो अल्लाह जी मोहब्बत दिल मां ख़त्म थी वयसि, नबी जी मोहब्बत दिल मां ख़त्म थी वयसि। याद रखजांइ, यह मोहब्बत जो दलील आहे, यह मोहब्बत जी कसवटी आहे। कामयाब उहो इंसान हेॾा वही जो इल्म आयसि, हेॾा क़ुरान जो इल्म आयसि, हेॾा अल्लाह ऐं नबी जी मोहब्बत आयसि। पर जे इन ॿिनि मां का हिकु आयसि त पोइ छा थींदो? इन ॿिनि शयुनि ये ॿई न आयसि, पर उन्हनि मां हिन में हिकिड़ी शइ आयसि। कहिड़ी? याद रखजांइ, जेकॾहिं इल्म आयसि, इल्म एॾो अची वयसि के हेॾा वही जो इल्म आयसि, हेॾा क़ुरान जो इल्म आयसि, हेॾा हदीस जो इल्म आयसि, हेॾा दीन जो इल्म आयसि, और केतिरो भी इल्म आयुसि। उलमा फरमायो याद रखो, जेकॾहिं इश्क नबी न अथसि, इश्क अल्लाह न अथसि, उलमा फरमायो याद रखो, इहो मुतकब्बिर बणबो, कामयाब न बणबो, इहो मुतकब्बिर बणबो। क़यामत जे ॾींहुं मुतकब्बिरीन जी लाइन में बीठो हूंदो, क़यामत जे ॾींहुं तकब्बुर कंदड़नि जी कतार में बीठो हूंदो, क़यामत जे ॾींहुं मैदान हशर जे अंदर का अमसाल ज़र्रे, ओ इन नंढड़े किवलनि जी शक्ल में मैदान हशर में पया हूंदा, सब माण्हू पेरनि सां पिया ॻाहींदनि। हाँ फरमायो, जेकॾहिं इल्म केतिरो भी आयसि, ओ इन में तकब्बुर ईंदी, गुरूर ईंदो, पर इन जे अंदर कामयाबी न ईंदी। हिन करे त हिन जी दिल जे अंदर अल्लाह ऐं नबी वारी मोहब्बत मौजूद नहीं। अब इन जी समझण जे लाइ मिसाल आहे शैतान। शैतान वॾे मां वॾो आलिम हो, वॾे मां वॾो आलिम हो, पर हिन जी अल्लाह सां इश्क न हो, अल्लाह जो हुक्म न मञे। इश्क जे साथ अल्लाह जो हुक्म मञे हा न। ओ मुझा हबीब अबा वस्तकबर वकान मिनल काफिरीन। मां अल्लाह जो हुक्म न मञई, इनकार कई, मुतकब्बिर बणजी वयो, काफिर बणजी वियो, लानती बणजी वयो। इल्म तो हुयसि, पर मां अल्लाह जो इश्क न हुयसि। इल्म तो हुयसि, पर मां अल्लाह सां मोहब्बत न हुयसि। हेॾा उलमा लिखियो, याद रखजांइ, पर जे इल्म न अथसि, ये सॼा उलमा मदरसा हलाइण तुंहिंजो सम्झण जो मक़सदु छा आहे? ये ईअं बसि पंहिंजे लिखंदा पिया, दिमाग़ मारी कनि, दर दर ते वतन पिया चंदो घुरदा, एॾी मेहनत कंदा। याद रखजांइ, हेॾा केॾी भी दावा करे, केॾो भी अल्लाह जो इश्क आयसि, केतिरो भी नबी जो इश्क आयसि, पर क़ुरान जो इल्म न हुयसि, वही जो इल्म न हुयसि। याद रखजांइ, इहो मुशरिक बणबो, बिदती बणबो, कामयाब न बणबो। छड़ो इश्क नबी जो तो चवां, अल्लाह जो इश्क। दलील छा आहे? अब ही जा मक्के जा काफिर आहे न, ये मुशरिक काफिर छो बणिया ख़बर अथव? इन्हनि वटि इल्म मौजूद न हो, वही वारो इल्म न हो। ओ इन्हनि जी
अंबिया सां कंहिंजी इब्राहिम सां मोहब्बत, कंहिंजी इस्माइल सां मोहब्बत अलैहिम सलाम, कंहिंजी कंहिंसां मोहब्बत। और एडी त मोहब्बत हजरत इब्राहिम जो तस्वीर उन पत्थर ते चस्पान करे, हजरत इस्माइल सां एतरी मोहब्बत ही उन जो तस्वीर उन पत्थर सां चस्पान करे, उन में नक्शो निगार करे। पहिरियां त ताज़ीमन हथ बददा हा, पहिरियां त ताज़ीमन क़याम कंदा हा, पहिरियां त ताज़ीमन साम्हूं बींदा हा। ओ उन मोहब्बत में जो वही जो इल्म न हो, ओ उन वक्त में अल्लाह जे तरफां मिलल इल्म न हो, उन्हनि जी मोहब्बत उहा एतरी त हुई जो उहा मोहब्बत उन्हनि खे उन गुमराही ते पहुचायो कि काफ़िर बणजी विया, मुशरिक बणजी विया, कामयाब न बणिया। याद रखजांइ ओ हेना बुजुर्गनि जो खानकाऊं, हेना उलमा जा मदरसा, ई ॿई दर्स ॾेई रहिया थी। हेना अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार कर, हेना अल्लाह नबी जो इश्क मिली वञई, हेना मदरसनि जी सोबत इख्तियार कर, कुरान वारो इल्म मिली वञई। जॾहिं ये ॿई शयूं मिली वई कामयाब थी। अल्लाह ताला हज़रत आदम जी पुठी मां जेके औलाद आदम जी कढी, उनखे अल्लाह इहे ॿ नेमतूं ॾिनियूं। तो समय कुरान ऐं दीन और इल्म न आयो, याद रखजो छड़ा ईअं तव्हां केॾा बि सूफ़ी बणिजी वञो। मन अमिल बिला इल्मिन फ़क़त ज़ंदका, ज़िंदगी का बेदीना। कुरान जो इल्म अथसि कोन, ईअं वॾो आबिद आहे। अल्लाह जो इश्क आहे साईं, नबी जो इश्क आहे, पोइ भले करे जलसनि में रोटियूं पियो खाए, भले करे हू करे रोटियूं खाईंदो अचे, पर जॾहिं के वही जो इल्म ही कोन्हे, कुरान जो इल्म ही कोन्हे, मदरसनि में पढ़ियो ही कोन, त पोइ यादि रखजांइ या इहो मुशरिक बणबो या ही बिदती बणबो। बिदती की बणबो? साईं इल्म कोन अथसि बिदती की बणबो? ज़रूरी आहे त छड़ो बिदती उहो आहे जेको आज़ान में वाद करे, छड़ो बिदती उहो आहे जेको कलमे में वाद करे, छड़ो बिदती उहो आहे जेको टीजो ऐं जुमाणो खाए, जारी खाए। तो असां वटि बिदती जो लफ़्ज़ चवंदा आहियूं न त जल्दी असांजे ज़हन में इहे अची वेंदा आहिनि जेके साई पगड़ी हुजे बिदती आहे। अब उहो बि त आहे, उहो त मुशरिक आहे, बिदती आहे, पर बिदती छो इन माना खे इन खे न चइबो बिदती। मुझे इमामुल अंबिया फरमायो कुल्लु मुहदसतिन बिदअतुन व कुल्लु बिदअतिन ज़लाल व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। बिदत के तू असा पांजी इस्तिलाह में, पांजे गलायण में, पांजे गुफ्तगू में जने कंदा ना अरे यार फलानो बिदतिया ते यकदम ज़हन में अची वेंदा ओ यो साई पगड़ी वारो, ओ जेके रोटियूं खाईंदा आहिनि इहो। अल्लाह जे नबी जी ने चयो त बिदत उहा जेके साई पगड़ी हुजे। बिदत सिर्फ उहा जेको छड़ा पंहिंजे तरफ़ां जुमाना टीजा ठाहे, उहा त मुंहिंजी बुख आहे। पर मुझे इमामुल अंबिया फरमायो कुल्लु मुहदसतिल बिदा, ओ जेको पंहिंजी ज़िंदगी जे अंदर हर कम नओं शुरू कयई जो न अल्लाह जे तरफ़ां इजाज़त, न नबी जे तरफ़ां इजाज़त, न सहाबा जे तरफ़ां इजाज़त, और न सहाबा खां, न अल्लाह जे नबी खां, न अल्लाह खां, न अल्लाह जे कुरान खां। कुल्लु मुहदसतिल बिदा, पंहिंजा रस्म ठाही, पंहिंजा रिवाज ठाही, शादियुनि में भी पंहिंजूं रस्मूं, गमन में पंहिंजो रस्मों, कारोबार में पंहिंजो रस्मों, और पंहिंजी सियासत में पंहिंजो रस्मों, पंहिंजी मईशत में पंहिंजो रस्मों, पंहिंजी तिजारत में पंहिंजो रस्मों। अरे बाबा ही ते दीन में कोने, ही छा तो करे? चाहे से आज मुआशरो एड़ो थियो, मौलवी साहब तू मदरसे में वे वञ, तो के खबर ही काने का दुनिया ले काथे पहुतिया, तू वरी चए तो ही जायज ही ना जायज, ही वरी हलाल या हराम, तू वञ मदरसे में पढ़ाए वञे, तस्बीह खड़काए, तोखे खबर ही काने। ये न कहीं तो बुख मरूं असां। अजकल व्यापार ही थींदो आहे, मौलवी साहब तोखे ख़बर ही काने का। अजकल शादियूं ईअं थींदियूं आहिनि जेको तूं थो चवें ईअं कोन थींदियूं आहिनि। बसि असां माण्हुनि खां कटिजी वञूं, बसि ईअं हुजूं, बसि हलणो बि आहे, मौलवी साहब न आहे हलणो। याद रखजो मुझे इमामुल अंबिया इन्हीं शख्स के बिदती चयो कुल्लु मुहदसतिन बिदा व कुल्लु बिदातिन ज़लाल व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। पाण फरमायो जेका पंहिंजा नवा रस्म रिवाज बनाई, मुझे साईं फरमायो इहो बिदती थव। व कुल्लु बिदअतिन ज़लाल, फरमायो जे भी रस्म कई, जे भी नयो रिवाज कयो, जे भी पंहिंजी बिदत शुरू कई, पाण फरमायो यो गुमराह थव। व कुल्लु ज़लालतिन फिन्नार, हर गुमराही कंदड़ जहन्नमी थव।
मालूम थो जेके शरीयत में रस्म रिवाज ना है ना जेको ये पंहिंजा ठाहे इनके बिदती चबो थव बिदती इनके मुवहिद भी न चबो थव इनके सुन्नी भी न चबो थव इनके देवबंदी भी न चबो थव यो मसलो एक दफो समझी छड़ियो जेकर इन्हीं के तो असा चाहूं तो यो सुन्नी आ यो मुवहिद आ यो देवबंदी आ तो ये समझ जन तो असा कि जानवर के चौंधी मानू कि गधा के चौंधी मानू गधा मानू थींदो भाई बिदती तो गधा का वधीक बुरो दुआ घुरो अल्लाह ताला ता असा की ये बई शो नसीब फरमाए वही वारो इल्म कुरान वारो इल्म जो मदरसन में मिलो अल्लाह ए नबी वारी मोहब्बत जेका ता असा के मदरसन ए खानकाह ए दरगाह में मिली जन ये बई शे तो असा जे अंदर आयो जो तो असा खटिया से दुनिया के अंदर भी आखिरत के अंदर भी दुआ करो अल्लाह ताला इन मदरसे के आबाद फरमाए अल्लाह ताला इन मस्जिद के आबाद फरमाए असांजे मौलाना कारी हजरत मौलाना काजी अब्दुल सत्तार साहब शर अल्लाह ताला उनकी मजीद गायबी मदद फरमाए अल्लाह ताला उनके मजीद इखलास नसीब फरमाए जन भी हाजिरी ॾिनी हलिया विया आहिनि या मौजूद आहिनि दुआ कयो सब अल्लाह ताला उन्हनि सभिनी जे उनजे कदमनि खे क़बूल फरमाए जेके भी उलमा जन शिरकत कई अल्लाह ताला उन्हनि जी शिरकत के भी क़बूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।